हे याद रखन हे मुलाजमन की तारीख नेपाल और बांग्लादेश के इनकलाब की तरफ वही रही है। ही मुलाजमन की जदोजहद हे मुलाजमन की तारीख हे समझन था तो असा मुलाजमन जो आवाज दबाईंदा केड़ा ताकत ताके यकीन था ॾियरे मरी सघूं था झुकंदासीं कॾहिं बि न भली जिंदगी हली वञे तव्हांजी स्ट्रगल में जिंदगी हली वई पोइ बि शहीदनि में नालो हूंदो कॾहिं बि हिन ज़ालिमनि जे साम्हूं न आहे झुकणो। मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां हिननि जो सोशल बाइकाट कयो हिन वॾेरनि जो हिन सियासी माण्हुनि जो सोशल बाइकाट कयो कंहिं बि सवाइ चंद माण्हुनि जे कंहिं पॉलिटिशियन हिन ॾुखी घड़ी में हे सिंध जूं न्याणियूं रोड रस्तनि ते सिंध जा हिजावा हे सिंध जा मुहाफ़िज़ हे सिंध जा मुलाज़िम रोड रस्तनि ते 10 ॾींहंनि खां इदारा बंदि इस्पतालूं बंदि ऑफिसूं बंदि लखे माण्हू डिस्टर्ब हे सुकून जी निंड करे इhtजाज असांजो पगार 200% सिंध असेंबली मेंबरनि लठियूं असां खां 200% कंहिंजी सिंध असेंबली गरीब मेंबर पिननि था जेके दाल खाईंदा आहिनि रोज़ ऐं सिंध कैबिनेट जा वज़ीर 400% उन्हनि जूं पगारूं वधी वयूं उते हिननि खे कोन थो ॾिसण में अचे जेकॾहिं हिन मुल्क हिन सूबे जो हशर ॾिसो हिन मुल्क जे अंदरि गुरबत तव्हांजे साम्हूं आहे माण्हुनि जी हज़म थियल किरायो खसियो थो वञे ऐं तव्हांजो नाइब वज़ीर आज़म बांग्लादेश में वञी उते वरी उन्हनि जे हो जेको आइनी तौर हिकिड़ो उन्हनि मुक़ररु कयो आहे पंहिंजो हुक्मरान महीनो अॻे जी ॻाल्हि आहे उते वञी उन्हनि खे चए थो त तव्हांजे स्टूडेंट खे स्कॉलरशिप पाकिस्तान गवर्नमेंट ॾींदी असांजा ॿार रस्तनि ते असांजे स्कूलनि जी छित कोन्हे असांजी हॉस्पिटल मेडिसिन कोन्हनि असांजा इदारा डिस्टर्ब हे वरी उते था ॾियनि स्कॉलरशिप शर्म त सिंध जे हिकिड़े मिनिस्टर खे बि कोन्हे जंहिं 2 ॾींहं अॻे हिकिड़े क्रिकेटर ते ICC फाइन आयो आहे हो चए थो असां पैसा भरे ॾींदासीं शर्म कोन्हे तोखे इहो कोन थो ॾिसी त हिननि माण्हुनि सां छा ज़्यादती आहे। मां वॾे में वॾी जस जेको आहे त सभिनी अलायंस जी सभिनी तंज़ीमुनि सभिनी वर्करनि सभिनी खे ॿिन्ही हथनि सां सलाम आहे पर जेका तव्हांजी डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट आहे जेको डिप्टी कमिश्नर चीफ एग्ज़ेक्टिव आहे डिप्टी कमिश्नर तव्हांजो चीफ एग्ज़ेक्टिव आहे सूबे ज़िले जो कमिश्नर रीजन जो चीफ एग्ज़ेक्टिव आहे उन्हनि खे ऑफिस में न अचण ॾियण वारा इहे रवेनो जा भाउ अथव उहो हे वेठा ॾिसो उनजे करे उहो चीफ सेक्रेटरी खां वेंदे नंढे ऑफिसर ताईं मैसेज आहे मुंहिंजो मां रिपीट थो कयां सिंध गवर्नमेंट जे कंहिं बि ऑफिसर कंहिं बि खाते जे ऑफिसर असांजे मुलाज़िम ते का आङुर खईं ऑफिस बंदि थियल खोलणु उनजी ज़िमेवारी हाणे उनजी रहंदी असांजी न रहंदी कॾहिं बि हिननि खे कोन बख़्शींदासीं जेके असांजे हक़नि जे ख़िलाफ़ जेके विढ़नि ऐं ही उन्हनि सां गॾु शामिल हुजनि इन्हनि खे बि न बख़्शिबो उनजे करे मुंहिंजा दोस्त सिंध सेक्रेटरी में वेठल असांजा वॾा भाइर सेनवा जा दोस्त मां 2 दफ़ा उन्हनि वटि वियो आहियां अॼु बि तव्हांजे थ्रू उन्हनि ताईं मैसेज थो ॾियणु चाहियां हिननि भाइरनि ऐं भेनरुनि सां ठहंदो निकिरो सेक्रेटरी खां ॿाहिरि बंदि कयो सेक्रेटरी ताला हणो सेक्रेटरी खे सेनवा ताला हणे सेनवा वारनि खे इहा केॾांहुं कंफर्म आहे त तव्हांजी मंथली पेंशन ख़तमु कोन्हे तव्हांजी कम्यूनिकेशन ते 15% जो धारो कोन्हे असां ग्रैंड हेल्थ अलायंस जे लीडरशिप खे रिक्वेस्ट कई त एमरजेंसी खां सवाइ सिंध जूं हॉस्पिटल बंदि थियणु खपनि OPD बंदि थियणु खपे इदारा DHO MS जूं ऑफिसूं बंदि थियनि वॾी गुज़ारिश कईसीं अॼु ख़ुशी थी हुनजी त उन ते हुननि बिल्कुलु अमल करे छॾियो ख़ुशी ताईं माण्हू रोड रस्तनि ते को इहो फ़र्क़ु कोन्हे त औरत आई मर्द आहे इहे माण्हू गन पॉइंट ते कोन आया हिननि माण्हुनि खे को ट्रांसपोर्ट ॾेई खणी केरु कोन आयो आहे हे माण्हू पंहिंजी जंग पाण विढ़नि था हे माण्हू पंहिंजे हक़नि लाइ रोड ते आया आहिनि हे सम्झनि था करे रहिया आहिनि मुंहिंजा दोस्त हिकु आवाज़ थी वञो गॾिजी वञो बग़ैर कंहिं फ़र्क़ जे हे सी जी अम्ब्रेला अथव इन जे हेठां सभु बीठा हो इंट्रोडक्शन सी उनजे करे
उनजे करे मां हिन शिकारपुर जे प्लेटफॉर्म तां मीडिया जे थ्रू सिंध सूबे जे 28 यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ नौजवाननि खे बि अपील थो कयां, हे जंग तव्हां जी था विढ़ाओ, सुभाणे तव्हां बि गवर्नमेंट जा मुलाज़िम थींदो, अचो पंहिंजे उस्तादनि सां, पंहिंजे भाइरनि, पंहिंजी भेनरुनि, माण्हुनि सां गॾु बीहो, सभई यूनिवर्सिटी जा शागिर्द असां सां गॾु बीहनि, सुभाणे उन्हनि खे बि गवर्नमेंट जी चाह मिलंदी, पेंशन नो, फैमिली पेंशन नो, हे उन्हनि जी जंग बि आहे जेके यूनिवर्सिटी में था पढ़नि, उहे बि निकिरी अचनि, उहे बि असां सां गॾु बीहनि। उनजे करे 6 अक्टूबर जो ॾींहुं हिकु ॾींहं जो धरनो कोन्हे, महिरबानी कयो, हिते हितां वरी हेॾी सुठी मौसम में ॿाहिरि हलिया था वञो, पोइ 6 अक्टूबर त बिलाल हाउस जे ॿाहिरां हलणो आहे ऐं लखे मुलाज़िम हलंदा, हज़ारी न, इंशाअल्लाह। जॾहिं केस लखनि जो 6,12,000 सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िम, सैलरी होल्डर, लोकल गवर्नमेंट जा 2 लख मुलाज़िम, उन्हनि ग़रीबनि सां ज़ुल्म इहो आहे त उन्हनि जी सैलरी कंप्यूटराइज़ आहे मैनुअल बिल ते, इहे इकठे कयो 4.5 लख पेंशन होल्डर माण्हू, असां रुॻो ईअं न चयो आहे त DRA असांखे ॾियो, पेंशन होल्डरनि जी पेंशन बि 30% वधाए, असां ईअं कॾहिं बि उन्हनि खे कोन विसारियो। ग्रुप इंश्योरेंस मैनुअल फंड तव्हां असांजो पैसो आहे जेको हर महीने असांजी पघार मां कटिजे थो। 60 साल ते हिकिड़ो माण्हू रिटायर थियो, हिकिड़ो जज रिटायर थिए थो, सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस रिटायर थिए थो, 27 लख मंथली पेंशन आहे हुनजी। मूंखे को ड्रिज कोन्हे, मूंखे अलाह जो ड्रिज आहे, जंहिं पैदा कयो आहे कंहिंजो को ड्रिज कोन्हे, जंहिंजो जेको ज़ालिम आहे, जेको ज़्यादती कंदो उनजो नालो खणबो। हाजी अशरफ कासकेली, हाजी अशरफ कासकेली, हाजी अशरफ कासकेली, जी 27 लख हुनजी मंथली पेंशन, हुनजी फैमिली खे गाॾी बि मिले थी, पेट्रोल मिले थो, रिटायर्ड माण्हू। हे जेके ठग अणपढ़ियल MPA, थाफियल MPA मिनिस्टर थी विया, 15 गाॾियूं, तव्हां असांजो टैक्स अरबे रुपया मुलाज़िमनि जो टैक्स कटिजे थो, जंहिं ते मुल्क थो हले, अरबे रुपया। उन असांजे पैसे जो मिसयूज़ हिननि जे घरनि ते, हिननि जे नौकरनि लाइ, हिननि जे ॿारनि लाइ, हिननि जे पुटनि लाइ 8 गाॾियूं बीठियूं। जेतिरी बि सिंध गवर्नमेंट जे मुख़्तलिफ़ खातनि जी डेवलपमेंट में जेतिरी ही परसेंटेज था वठनि, उनजो रुॻो अधु कटे ऐं असां